ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं दोस्तो। जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे छा उन्ही में हाणे कमाल खान ऐं ओठे खे छा हाकिम खान पंहिंजा माण्हू ॾींदो जेको ॻोठ ते वञी हमिलो करनि रबनि यानी सॼे ॻोठ ते हमिलो करनि उन्हनि खे क़ैदी बणाइनि। छा ओठो हाणे जेका शैतानी करे रहियो आहे कमाल खान हाकिम खान खे फसाइण जी, छा उन में कामयाबु थी वेंदो या कमाल खान इन चाल खे सम्झी वेंदो त ओठो मूंखे फसाए थो ऐं हाकिम खान सच थो ॻाल्हाए। सॼो हाल हक़ीक़त ॿुधाईंदासीं। छा अहमद जासूस बणिजी कमाल खान वटि पुॼंदो ऐं आमिर जी ॻाल्हि जेका बि आहे उन खे ॿुधाईंदो या हाकिम खान ऐं कमाल खान जूं ॻाल्हियूं पुॼाईंदो आमिर ताईं। दोस्तो इन वीडियो खे पूरो ॾिसिजो, नंढड़ी वीडियो आहे, शायदि ख़ुशो बि लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी आहे उन में हाकिम खान सोचण जो जेको मौक़ो ॾिनो पोइ किस्त में तव्हांखे असां ॿुधायोसीं त हाकिम खान रोकींदो थो अचे, लेकिन ओठो चुंगू ॾिए थो ऐं कमाल खान बि ओठे जे चुंगनि ते लॻियल आहे। हाणे हाकिम खान इन्हनि जी ॻाल्हि आख़िरी मञंदो, तंग थी करे इन्हनि खे माण्हू ॾियण जे लाइ तयारु थी वेंदो। कमाल खान ऐं ओठो त मुड़नि ई कान था न, पोइ ओठो इन लाइ चुंगू ॾिए थो त जीअं रत वहे ॻोठ में कमाल खान पंहिंजे भाउ जे अॻियां नज़रनि मां किरी पवे ऐं हाकिम खान बि फासे ऐं मां मज़ो वठां। शैतान खे त उहो ई मज़ो ईंदो आहे न। बाक़ी जेका ॻोठ वारा पहरो ॾेई रहिया आहिनि फ़िलहालु इहो पहरो ॾींदा रहंदा। नेक्स्ट एपिसोड में मीरा ख़्वाब ॾिसंदी रहंदी, पुराणियूं ॻाल्हियूं यादि कंदी रहंदी रबनि जूं। बाक़ी पठाणी जेको आहे मरियम खे ॿधियूं वेठी आहे, फ़िलहालु ॿधल हूंदी अॻी किस्त ताईं मथां हथु कढी छॾे मरियम मां। बाक़ी अहमद जेको आहे जासूसी लाइ फ़िलहालु तयारु कान थींदो, लेकिन हा न कंदो रहंदो, आमिर उन खे चवंदो रहीम बि चवंदो। दोस्तो वीडियो पुॼाइणी ते असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा।